अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया ताजो पैजो अस्लम वटो। मां चवंदी आहियां त मुंहिंजी ज़ात खां कंहिंखे तकलीफ़ न पहुचे, कंहिंखे को दुख न पहुचे। मर्द ठड़कबाज़ी कंदा त तव्हां औरतुनि में अहिड़ी शइ हूंदी आहे ठड़कबाज़ीअ जी? हा हूंदी आहे, औरतूं बि कंदियूं आहिनि, छो न। हू तव्हां ते शक कंदो? शक त कंदो हो, ज़ाहिर आहे न छॾींदो हो न, कंहिं बि रिकॉर्डिंग में काथे छॾींदो हो। ज़िंदगी में कॾहिं तव्हांखे मौक़ो मिले त इमरान हाशमी जा कमु कंदो? अलाह करे मिले न, कॾहिं मिलंदो। पहिरियों दफ़ो त तो मूंखे मोकिलियो हो न, तो ई माण्हुनि जा नंबर ॾींदो हे, पोइ मां वेंदी हुयसि। तोखे मां हिकु ॿ दफ़ो मोकिलियो हो न, पर तूं हुनखे वरी पंहिंजो रोज़गार ठाहे छॾियो। के सुठो माण्हू हुयो, सुठो इंसानु हुयो, पर उहो ग़लति फहमियुनि जे करे बसि जहिड़ो। तव्हां ड्रामे में रोमांटिक किरदार ॾाढा सुहिणा कंदा आहियो। ज़ाहिर आहे दिलि प्यार करण वारी आहे। इन प्यार में केरु केरु शामिल थिया? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।